अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हाणे ख़बर शामिल कंदासीं ज़िला रिपोर्टर ॾियाम शोरो मोहम्मद सफ़र अहमद चवाणी जी। सॼे सिंध जी सिंधुअ ते कैनाल ख़िलाफ़ जमीयतुल उलमा इस्लाम पार्टीअ जे तरफ़ां सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर, कैनाल समूरा नामंज़ूर ख़िलाफ़ ॾियाम शोरो पुल ते धरणो। तफ़सील मूजिब जमीयतुल उलमा इस्लाम जे सूबाई सॾ ते सिंधु दरिया ते ठहंदड़ गैरक़ानूनी कैनालनि ख़िलाफ़ JUI जे सॾ ते अल मंज़र ॾियाम शोरो पुल ते अवामी समुंड खे सूबाई अॻवान मौलाना राशिद मामून सुमरो ख़िताब कंदे चयो त सिंधुअ ते कैनाल असां हरगिज़ ठहण न ॾींदासीं।